बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां तव्हांजो टीचर उबैदुर रहमान मलिक साइंस सब्जेक्ट जो। जीअं त अॼु पंहिंजो टॉपिक आहे ऑक्सीजन। पाण पंहिंजे टॉपिक में चवंदा ऑक्सीजन असल में आहे छा? ऑक्सीजन हिकु गैस आहे जेकी पंहिंजी हिन एनवायरनमेंट में, पंहिंजे हिन एटमॉस्फेयर में, पंहिंजी हिन हवा में घणी आहे 21%। मां पॉइंट ये तव्हांजे साम्हूं लिखी छॾी आहे, चाहे 21% ऑफ आवर सराउंडिंग एयर। मतलब त अमां जी जेकी सराउंडिंग आहे जंहिंमें अवां रहो था उन्ही में ऑक्सीजन गैस जेकी आहे उहा 21% आहे। सेकंड पॉइंट आहे पंहिंजी ऑक्सीजन इज अ कलरलेस गैस। कलरलेस गैस आहे ऑक्सीजन पंहिंजी। जीअं अवां ख़बर हूंदी त पंहिंजो जेको पाणी आहे वो छा आहे H2O, मतलब हाइड्रोजन जा ब एटम ऑक्सीजन जो हिकड़ो एटम आहे। हाणे पाणी जेको हूंदो आहे पंहिंजो उहो बि कलरलेस आहे, छाकाणि त पाणी खे असां जंहिं बि शइ में विझंदासीं रखंदासीं उहो पाणी उन्ही जो कलर इख्तियार करे वठंदो। इन्ही जे करे असां इन्ही खे कलरलेस चवंदा आहियूं। ऑक्सीजन भी एड़ी तरह सां एक कलरलेस गैस आहे। प्यारा स्टूडेंट, जेकी पानी थर्ड पॉइंट आ वो है ऑक्सीजन इज यूज्ड बाय ह्यूमंस एंड एनिमल्स रेस्पिरेटरी सिस्टम। मतलब त असां जेको रेस्पिरेटरी सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम मतलब साह वारो निजाम, रेस्पिरेटरी सिस्टम मतलब असा जो साह वारो निजाम, इन्ही में ऑक्सीजन असा के मदद कंदी आहे। मतलब असा ऑक्सीजन खणंदा आहियूं, इनहेल कंदा आहियूं और कार्बन डाइऑक्साइड कढंदा आहियूं, मतलब त बाहर मतलब कढंदा आहियूं। पाण जेको 4 पॉइंट आ उहा सपोर्ट द कंबस्शन प्रोसेस। हाणे ऑक्सीजन जे कॾहिं पाण वटि न हुजे त पाण बाहि नथा ॿारे सघूं। मतलब ऑक्सीजन हूंदी त असांजी तीली भरंदी, असांजी बाहि भरंदी। इन्ही जे करे इहो पॉइंट आहे त सपोर्ट द कंबस्शन प्रोसेस। हाणे पाण पंहिंजी पॉइंट नंबर 3 ऑक्सीजन इज यूज्ड बाय ह्यूमंस एंड एनिमल्स रेस्पिरेटरी सिस्टम। इन्ही जो हिकड़ो मां तव्हां जे लाइ डायग्राम ठाहियो आहे, उन्ही के पाण अचूंगा, उन्ही डायग्राम के समझूंगा त असल में इहो आहे छा। ॾिसो, हिकु अवां वटि दरख़्त आहे। हाणे जेके बि वण पाण वटि जेके बि दरख़्त उहे छा कंदा आहिनि, ऑक्सीजन कढंदा आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड वठंदा आहिनि। असांजो दरख़्तनि सां हिकु रिलेशन आहे। उहो रिलेशन छा आहे त असां ऑक्सीजन उन्हनि खां वठंदा आहियूं ऐं कार्बन डाइऑक्साइड उन्हनि खे ॾींदा आहियूं। मां हिकु मेंशन कयो आहे, ॾिसो हिकु मेन बीठो आहे, हिकु ऑक्सीजन इन खां वठे थो पियो ऐं कार्बन डाइऑक्साइड हिन खे ॾींदो आहे। उन खां अलावा हेठि हिकिड़ो पाण वटि कैटरपिलर आहे। इहो छा थो करे, इहो हिन पौधे मां, हिन गुल मां ऑक्सीजन वठे थो पियो। हिन जो बि निज़ाम पाणई कार्य आहे। हे बि ऑक्सीजन वठंदो ऐं कार्बन डाइऑक्साइड कढंदो। मथो सनलाइट बि आहे, छो त इन्ही जे थ्रू हिन बूटे में फोटोसिंथेसिस जो अमल थींदो आहे। ऑक्सीजन जो जेको फार्मूलो आहे उहो हूंदो आहे O2। ऑक्सीजन जॾहिं प्योर ठहंदी आहे त हुन में ऑक्सीजन जा ॿ एटम मिलंदा त O2 ठहंदी आहे। नॉर्मली हिनजी जेकी सिंबल आहे, जेकी पाण असां शो कंदा आहियूं पीरियोडिक टेबल में, उहा आहे O, कैपिटल O। दैट्स ऑल।